ॻाल्हि कर थी कहिड़ो कमु हो? ख़ैर त आहे? अदा इहा भला अची चाकर मुंहिंजे घाटे में आई आहे तो उनजो छा सोचो आहे? इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां त ज़ोर आहे दी। मां त इहो थो सम्झां त जेकॾहिं इहा छोकिरी हिन घर में आई आहे त चाकरखाने सां निकाह ज़रूर थिए। अदा जे ईअं आहे न त पोइ मूंखे पाण ॾे वठी हल। मां पहाड़ कॾहिं बि पंहिंजे मथां बर्दाश्त कोन कंदसि। ईअं मुनासिब न आहे अदी। जल्दबाज़ी में त मां बि तोखे को क़दम खणणु कोन ॾींदुसि, पर जेकॾहिं तूं ईअं कयो ऐं ज़िद कई न त चाकरखान तोखे तलाक ॾियण में देरी न कंदो, उहो त हथ ई वटिजी वेंदा। अदा छा मुंहिंजे निकाह में तव्हां अहिड़ा के बि शर्त न रखिया हुआ जंहिंजो चाकर अॼु बि पाबंद हुजे? न अदी, मूं के बि अहिड़ा शर्त न रखिया, छो त असांजे ख़ानदान में कॾहिं बि ईअं न थियो आहे त असां पंहिंजूं नियाणियूं जिन खे ॾियूं से शर्तनि शुरूतनि ते ॾियूं या उन्हनि खे झुकाइण या उन्हनि खे मुझाइण जी का कोशिश कयूं। को बि शर्त न रखियो हो असां। मुंहिंजे ज़िंदगी जे ख़ुशियुनि जो ज़ामिन तूं ऐं अदा। हाणे मूंखे जेके बि ॾुख ईंदा न अदा, हुनजो ज़िम्मेवार मां तोखे ई सम्झंदसि। कुझु वक़्तु सब्र खां कमु वठ दी। थी सघे थो त हीअ मुसीबत तुंहिंजे मथां टरी वञे। जेकॾहिं हीअ न बि थिए थो त मां तोसां वाइदो थो कयां त इन मुसीबत खे टारण जी मां पूरी कोशिश कंदुसि। जे अगरि तुंहिंजूं ॿई सोचूं नाकाम वञनि त पोइ छा कंदे मुंहिंजा भाउ? तूं मूं ते भरोसो कर दी, भरोसो रख पंहिंजे भाउ ते। मां तुंहिंजी ख़ुशियुनि भरी ज़िंदगी खे उजड़ण कॾहिं बि न ॾींदुसि। भेण आई मुंहिंजी, दुश्मन न आहियां तोजो। सोचा मूंखे इहा हला सुणाई कंदो, सब्र खां कमु वठ। जे मुंहिंजे घर ते ॻाल्हि आई न अदा त कोमल खे ज़हर ॾी मां पाण पूरो कंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।